हाँ उस्ताद तर कराची कारे दाऊद पठाना ने वियो आया मुबारक ॼण केर था है अरे रोशन तू भी ॾिसींदो आहे पियो अॼु असांजे दोस्तनि खे उॾई लॻी वई आहे लाइव ते आया ई न आहिनि असांजो दोस्त फ्याज़ बि अॼु नज़र नथो अचे नसीर एम्पायर बीठो आहे साम्हूं बैक साइड खां आहे ॿाहिरि बॉल ऐं वाइट बॉल अनिल आहे बॉलर अदा स्कोर छा थियो 97 ओवरनि में स्कोर थियो 98 What a ball! Good ball, length and line ते ball हुयो अनिल जो जेको बैट्समैन कतई समझी न सघियो वेलकम थियो सभिनी दोस्तनि जो सिधी स्टडी हुई जावेद जी पर कैच करे विधो अनिल वालेकुम सलाम दा रहमत अचे तो सलाम ॾियूंसि था रहमत बोड़ो अॼु ॿार आहे शायदि हिन जी में और कराची है मज़ाक तो कराया वेंदा शायदि गंजी तो नजर अचे थी नथी अचे भाऊ नालो भाऊ बैट्समैन आयो ओके Oh, what a shot! What a छक्को शकील जो समझी है ना बैट्समैन का समझी आने वाला बाल शकील जेको बेहतरीन ऑलराउंडर आहे मोहम्मद अमीन 11 जो Oh, again! अरे होने बॉलर यासिन 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 कैच मिस थी वई आहे भाऊ जावेद जी तबियत सही न हुजण जे करे गरम से कीपर भी पार कीपर चाहिए पार सुठो बॉल बेहतरीन बॉल अनिल जो सुठो कमबैक हिन दफ़े हिट करण में थियो कामयाब शकील रिज़ल्ट जो ॿुधायो संगत रिज़ल्ट मूंखे त सही नथी लॻे तव्हां कीअं थी लॻे उस्ताद अॼु मज़ो वॾो थींदी पोइ हिते अञा मज़े रही रांदि रहियल अथई होशियारी कर हाणे कैप्टन आहे मज़र जेको बॉलर खे टिप्स ॾींदे अठनि में स्कोर थियो 113 फुलटास डिलीवरी हुई चांस लाइ केॾी छॾियो इरफान खोसो ज़ूम घटि थियो हाणे थोरो शाबाश शाबाश वरी ज़ूम करो वरी घटि करो नो बॉल
छा कयां त ज़ूम कयांसि जा अञा थोरो हाणे भला ॾिसोसि हिते